गढ़ी खैरो में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि PST ऐं GST जूं ख़ाली जायूं ज़ाहिर न करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उम्मीदवारनि उमीद अली खोखर, आशिक हुसैन खोसो, असलम लहर, इरफान मलकानी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे मुज़ाहिरीन दायो त तालीम खाते जे ऑफिसरनि गढ़ी खैरो जूं PST ऐं GST जायूं ख़ाली ज़ाहिर न कयूं आहिनि, जॾहिं त पास उम्मीदवारनि जी रिकमेंडेशन लिस्ट बि पधरी न कई वई आहे, जंहिं करे उम्मीदवारनि में बेचैनी वारी लहर पखिड़ियल आहे। उन्हनि धायो त 2013 खां 2022 ताईं तालीम खाते का बि भर्ती नाहे कई। इन दौरान केतिराई उस्ताद रिटायर्ड ऐं फ़ौत थी चुका आहिनि, पर इन बावजूद तालके में ख़ाली जायूं तमामु घटि ज़ाहिर कयूं वयूं आहिनि, जॾहिं त तालीम खाते जा ऑफिसर सॉफ्ट ऐं हार्ड एरिया जो जवाज़ ॾियण उम्मीदवारनि खे परेशान करे रहिया आहिनि। उन्हनि सेक्रेटरी तालीम अकबर लगारी ऐं तालीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह खां मुतालबो कयो त गढ़ी खैरो तालके जूं हक़ीक़ी जायूं ज़ाहिर करे पास उम्मीदवारनि खे जल्द ऑर्डर ॾिना वञनि।